प्रेस क्लब जो ताज़ो नओं तजुर्बो जेको शमूलियत खां अॻु में गिरफ़्तारी या हिकिड़ी नई रस्म थी आहे। बहरहाल ॻाल्हि इहा आहे त उते जॾहिं असांखे रोकियो वियो त डॉक्टर साहिबु ॾाढो माना बुर्दबारी वारे अंदाज़ सां पंहिंजो उन हिसाब सां पंहिंजो उनखे चयो बाबा असां प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं सम्झो इहो त पोइ हुन चयो न असीं कोन करणु ॾींदासीं ऐं हलो असां गॾु सियासी जी हिकिड़ी क़यादत तौरु बग़ैर कंहिं हुनजे ज़ाहिर आहे सियासत जो हिकिड़ो अमल अहिड़ो आहे जंहिंजो इन सां इहो ई पंधु आहे। वॾड़नि जो चवणु आहे त अन जो मुंहुं जल्द ॾे त डॉक्टर साहिबु चयो असीं हलूं था असां गॾिजी वेठासीं जीअं डॉक्टर साहिबु ॿुधायो की रुलाईंदा रहिया जेको बि थियो त हाणे मां वाकई वरी साॻिया लफ़्ज़ डॉक्टर साईं वधायां थो त सिंध खे वाकई जेका बि अॼु आलमी इलाक़ाई मुल्की सूरत हाल आहे उहा बदिलजी चुकी आहे। 2025 खे तव्हां हिकिड़ो ॼण फुल स्टॉप ॾियो त सॼी दुनिया बदिलजी चुकी आहे। असांजे आस पास जी दुनिया असांजूं हालतूं सियासी मुआशी सभु हालतूं उनखे मद्देनज़र रखंदे ऐं सम्झां थो त हिन वक़्तु सिंध खे वाकई हिकिड़ी मुनज़िम सियासी पार्टी जी जमायत जी तंज़ीम जी ज़रूरत आहे ऐं जेका फ़िक्र सैद जे बुनियादी उसूलनि ते क़ाइमु रहंदे पुरमन जदोजहद यानी जंहिंमें साईं जो जेको फ़िक्र आहे त बाबा अदम तशदुद जी वाट आहे असांजी नॉन वायलेंट आहे सियासी हिकिड़ी मूंखे यकीन आहे त असां पंहिंजे इन रस्ते ते जॾहिं अवाम ताईं ईंदासीं छो त इहा अमानत अवाम जी आहे माण्हुनि जी आहे। पहिरियों फरारे हिकिड़ो मज़लूम महकूमनि जो उस्ताद आहे मां खे कोट कयां त उन चयो बाबा कारकुन ऐं अॻवान जेके आहिनि से उहे नज़रे फ़िक्र या उन इनकलाबी पैगाम ऐं अवाम जे विच में हिकिड़ी पुल आहे। ही अमानत रहबर सिंध जी असांखे पंहिंजे अवाम वटि पंहिंजी क़ौम वटि दर दर ताईं घर घर ताईं मूंखे उमेद आहे त डॉक्टर साहिब जे इन क़यादत में ऐं मुकमल तौर ते एतमाद कंदे ऐं खुलियल दिलि सां पंहिंजो बिल्कुलु मुतमैन थी पंहिंजे हिसाब सां मूंखे इहो यकीन आहे त ही पंधु जेको आहे सजायो थींदो ऐं वाकई मूंखे उमेद पैदा थी आहे त तमामु वेझड़ाई में हिकिड़ी क़ौमी अवामी शिकिल जेका शेख बशीर ख़ान क़ौमी तहरीक खे अवामी शिकिल ॾियण में कामयाबु थियो हो। ज़ाहिर आहे उनजी क़ीमत बि भरणी पई पर असां वाकई इन ते आहियूं त बाबा क़ौमी अवामी शिकिल जेका आहे पंहिंजी पार्टी खे खणी हलूं प्रोग्राम खे माण्हुनि ताईं खणी हलूं ऐं ही नारो भली को बि जेकॾहिं वरजाए थो पर आहे असल में असांजो वाण वाण वस्ती वस्ती अनलक आवाज़ अलस्ती वाण वाण वस्ती वस्ती शहर शहर ॻोठ ॻोठ शहर बस्ती अनलक आवाज़ अलस्ती क़ौम परस्ती क़ौम परस्ती इहो उनखे असीं क़ाइमु रहंदे असीं यकीनन पंहिंजे माण्हुनि वटि पहुचंदासीं ऐं अॼु सिंध खे वाकई हिकिड़ी मुनज़िम ऐं तनज़ीम जी बल्कि जेका हालतुनि खे सम्झी सघे ऐं उन क़यादत जी ज़रूरत आहे जेका मुदबराना तौर ते पंहिंजो सियासी अमल में सियासी किरदारु अदा करे बग़ैर कंहिं उनजो जेको आहे ज़मानो मूं अर्ज़ु कयो बदिलजी चुका ट्विस्ट ठा वारा वक़्तु विया। हाणे हिकिड़ी बाक़ाइदा बुर्दबारी सां ज़मेवाराना हिकिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे ऐं मुख़्तसिर चवां त बाबा नो प्रॉक्सी नो सीक्रेसी इन हवाले सां मूंखे उमेद आहे वरी मां थोराइतो आहियां डॉक्टर नज़ कालानी साहिब जो ऐं पंहिंजे तह दिलि सां